मुजादी दोस्तों जेके नाकारा हूंदा आहिनि माइट पिनियूं सिनियूं ने औलाद के सऊदी अरब मोकिलियो छॾीनि। 2 सालनि खां पोइ ॻोठ या हथ में को बि मसइलो थींदो आहे, को संगावती या जहिड़ा थींदा आहिनि, के बनियन ॿारनि ते जहिड़ा थींदा आहिनि। माइट बि चवंदा आहिनि मुंहिंजो हाजी पुटु ईंदो, हाजी साहिबु ईंदो, फ़ैसिलो पोइ थींदो जंहिंजी हिते मुआचरे में इज़त कोन हुई। सऊदी वञण खां पोइ चवंदा आहिनि असांजो हाजी ईंदो पोइ फ़ैसिलो थींदो। हाजी खे माइट जेको सऊदी अरब दुबई अबूज़ेबी या किथे कतर कमाइण वेंदो आहे, माइटनि जो महीने में हुनखे 3 कॉलूं वेंदियूं आहिनि। हिकिड़ी कॉल 10 तारीख़ वेंदी आहे, पुछा कंदा आहिनि बाबू तव्हां हालात कहिड़ा आहिनि, हाल कहिड़ा थी, तबियत कीअं आहे, हिते सभु ख़ैरु आहे। वरी माइटनि जी उनखे कॉल वेंदी आहे 18-19 तारीख़ ते, वञी ॿुधाईंदा आहिनि बा ॾाढा परेशान आहियूं, हालात मज़े वारा कोन्हे का, फाका कशी लॻी पई आहे। वरी उन साॻे माण्हू खे 25 तारीख़ ते कॉल कंदा आहिनि, माइट ॿुधाईंदा आहिनि बा हालात अहिड़ा अथई, घर में राशन कोन्हे, खीर वारो दर ते टंगियो बीठो आहे, राशन वारो बि दर ते टंगियो बीठो आहे, बिजली जो बिल बि आयल आहे, गैस जो बिल बि आयल आहे। 26-27 तारीख़ पैसा मोकिलिया जे अधु कलाक में अगरि कॉल वापसि अचे त सम्झो पैसा कोन पुॻा आहिनि। जे 3-4 ॾींहंनि खां पोइ कॉल कनि त सम्झो पैसा पुॼी विया आहिनि। परदेस में जेके दोस्त कमाइनि पिया उन्हनि सां इहा हालत आहे, कमेंट करे ॿुधाइजो। महिरबानी लाइक करे शेयर करे सुभान अल्लाह ऐं फॉलो करियो असांजो पेज ताहिर संघे जो ऑफिशियल। ओके।